परमेश्वर जो प्यार चैनल में तव्हांजो स्वागत है मुंहिंजा प्यारो। असां लगातार इन ॻाल्हि खे ॾिसी रहिया आहियूं कि वो सची राह जेकी परमेश्वर ने इंसान खे वठी थी वञे पई उहो केरु पाईंदो, उहो कंहिंखे मिलंदी। उनजे अंदरि हिकिड़ी ॻाल्हि मां बि तव्हां ॿी थो ॿुधायां कि सची राह उनखे मिलंदी मुंहिंजा प्यारो कि जेको सभिनि खां वधीक महत्व सची राह खे थो ॾिए पियो। उहो जेकी राह परमेश्वर ॾे वठी थी वञे उन खां बि थो ॾिए पियो। जीअं त एग्ज़ाम्पल, उहो सभिनि खां वधीक महत्व धन खे न, समाज खे न, उहो रिश्तनि खे न, उहो निंड खे न, सभिनि खां वधीक जेको महत्व परमेश्वर खे ॾेई रहियो आहे इंसान, उहो सची राह ज़रूरु पाईंदो। मुंहिंजा प्यारो, असां ॾिसी रहिया आहियूं कि जाम ॼणा धन जी वजह सां, समाज जी वजह सां, रिश्तनि जी वजह सां, एंटरटेनमेंट जी वजह सां, निंड जी वजह सां परमेश्वर खे ठुकरा था छॾनि, सत्संग ते अचण लाइ तयारु कोन्हनि। मुंहिंजा प्यारो, अगरि जे इंसान तयार ई कोन्हे कुझु छॾण जे लाइ, त इंसान खे सची राह मिले कीअं मुंहिंजा प्यारो? अगरि जे असां सभिनि खां प्रथम स्थान, सभिनि खां महत्व सची राह खे ॾींदासीं, परमेश्वर खे पाइण खे ॾींदासीं, त परमेश्वर असांजी ज़रूरु मदद कंदो। मुंहिंजा प्यारो, हिकु सुवालु आहे, जेॾी महिल असां परमेश्वर जे साम्हूं बीहंदासीं त मूंखे ॿुधायो, छा असांजे साम्हूं कमु ईंदो? छा पैसा कमु ईंदा? छा समाज कमु ईंदो? छा रिश्ता कमु ईंदा? छा एंटरटेनमेंट गेम कमु ईंदी? छा निंड कमु ईंदी? मुंहिंजा प्यारो, असांखे ख़बर आहे कि असांजे कुझु बि कमु अचण वारो कोन्हे। असांखे कोई बि बचाइण वारो उन समय ते अॻियां अची करे कोन बीहंदो। मां ईअं नथो चवणु चाहियां कि असांखे पैसनि खे महत्व न ॾियणु घुरिजे, समाज खे ठुकराए छॾणु घुरिजे, रिश्तनि खे ठुकराए छॾणु घुरिजे। न न न मुंहिंजा प्यारो, पर इन जी वजह सां अगरि जे असांखे सची राह खां असां हटी था वञूं पिया, त मुंहिंजा प्यारो, इहा तकलीफ़ जी ॻाल्हि आहे। त सची राह कंहिंखे मिलंदी? उनखे ई मुंहिंजा प्यारो, जेको सभिनि खां वधीक महत्व सची राह खे थो ॾिए पियो। परमेश्वर